ब्रेकिंग न्यूज़ से उमरकोट गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दियाणियुनि जूं एतराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करे जिनसी तौर हरासा करण वारो मामलो पेश आयो आहे। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी उमरकोट हॉस्टल ते पहुची मामले जी ॼाण वरिती। नाज़रीन, ख़बर के हवाले से अवां के अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर क्यों पिया। उमरकोट गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दनि जो एतराज़ जोगियूं वीडियो रिकॉर्ड करे जिनसी तौर हरासा करण वारो मामलो। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी उमरकोट हॉस्टल ते पहुची मामले की ॼाण वरिती। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी पारां मामले की जांच लाइ जोड़ियल ॿिनि धार जांच कमेटियुनि जी जांच रिपोर्ट एसएसपी उमरकोट हवाले करे छॾी। जांच टीम आॾो हॉस्टल जे अॻोणे हॉस्टल वार्डन अमरीन काइम खानी हॉस्टल मालिक शहरोज काइम खाने ते संगीन नौयत जा इल्ज़ाम लगाया हुआ। डीसी ऐं एसएसपी उमरकोट पारां जोड़ियल ॿिनि धार जांच कमेटियुनि रिपोर्ट पधरी न कई। पुलिस ऐं ज़िला इंतजामिया पारां उमरकोट शहर में मौजूद 15 प्राइवेट गर्ल्स हॉस्टलनि जा अंग अखर गॾु करण जो सिलसिलो शुरू। शहर में दुआ फ्रेंड्स मारवी सिंध अमर समेत मुख़्तलिफ़ नालनि जा 15 गर्ल्स हॉस्टल्स आहिनि। हॉस्टल में 10 खां 30 ताईं मुख़्तलिफ़ शहरनि जूं शागिर्दियाणियूं तरसियल हुजण ते रिपोर्ट मिली आहे। ज़रियनि मूजिब इल्ज़ाम वारे गर्ल्स हॉस्टल मां शागिर्दियाणियुनि जो वॾो अंग हॉस्टल छॾे वापसि ॻोठनि ॾांहुं वञण लॻो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। उमरकोट मां गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दियाणियुनि जूं एतराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करे जिनसी तौर हरासा करण वारो मामलो पेश आयो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां के अपडेट कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर क्यों पिया। उमरकोट गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दान जूं एतराज़ जोगियूं वीडियो रिकॉर्ड करे जिनसी तौर हरासा करण वारो मामलो। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी उमरकोट हॉस्टल ते पहुची मामले की ॼाण वरिती। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी पारां मामले की जांच लाइ जोड़ियल ॿिनि धार जांच कमेटियुनि जी जांच रिपोर्ट एसएसपी उमरकोट हवाले करे छॾी। जांच टीम आॾो हॉस्टल जे अॻोणे हॉस्टल वार्डन अमरीन काइम खानी हॉस्टल मालिक शहरोज काइम खानी ते संगीन नौयत जा इल्ज़ाम लगाया हुआ। डीसी ऐं एसएसपी उमरकोट पारां जोड़ियल ॿिनि धार जांच कमेटियुनि रिपोर्ट पधरी न कई। पुलिस ऐं ज़िला इंतजामिया पारां उमरकोट शहर में मौजूद 15 प्राइवेट गर्ल्स हॉस्टलनि जा अंग अखर गॾु करण जो सिलसिलो शुरू आहे। शहर में दुआ फ्रेंड्स मारवी सिंध अमर समेत मुख़्तलिफ़ नालनि जा 15 गर्ल्स हॉस्टल्स आहिनि। हॉस्टल्स में 10 खां 30 ताईं मुख़्तलिफ़ शहरनि जूं शागिर्दाणियूं तरसियल हुजण जी रिपोर्ट मिली आहे। इल्ज़ामनि वारी गर्ल्स हॉस्टल मां शागिर्दियाणियुनि जो वॾो अंग हॉस्टल छॾे वापसि ॻोठनि ॾांहुं रवानो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे उमरकोट मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंभर। जी सुहेल, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल मैं ॿुधाईंदो न। उमरकोट गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दनि खे हरासा करण एतराज़ जोगी वीडियो ठाहिण वारे मामले जी जेके डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी उमरकोट तरफ़ां जेके नोटिस वठण बाद जेके मामले जी जांच कई वई। डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं एसएसपी उमरकोट जेके हॉस्टल ते पहुची जेके हॉस्टल मालिक फिरोज काइम खानी हॉस्टल जी वार्डन ॿियनि खां जेके बयान वरिता आहिनि। हॉस्टल जेके उहो विज़िट कई आहे। गुज़िरियल ॾींहुं जेके उहो जांच कमेटी आॾो जेके उहो हॉस्टल जी अॻूणी वार्डन जेका अमरीन काइम खानी उन हॉस्टल जे मालिक जेके फिरोज काइम खानी मथां जेके संगीन नौयत जा इल्ज़ाम लॻाए जेको केस हाई प्रोफाइल थियण खां पोइ जेके डिप्टी कमिश्नर एसएसपी उमरकोट जेके हॉस्टल ते पहुता आहिनि। डिप्टी कमिश्नर उमरकोट एसएसपी उमरकोट तरफ़ां जोड़ियल ॿिनि धार कमेटियुनि बि जेके उहो गुज़िरियल 3 ॾींहंनि दौरान जेके मामले जी मुख़्तलिफ़ जेके रुखनि खां जांच कई आहे। जांच जेके उहो एसएसपी उमरकोट हवाले कई। एसएसपी उमरकोट चयो जेके मामले जी जांच मुकमल कई वई आहे। जेके हक़ीक़तूं आहिनि उहो जेके उहो सभिनी जे साम्हूं मीडिया जे साम्हूं आणनि। ठीकु आहे सुहेल, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।